आ जा कि असां सिंधियुनि जी फिल्म आहे, असां सिंधी ॾिसण जो सिंधी पिक्चर ॾिसी बिल्कुलु असां ॾिसंदासीं बि ऐं नालो बि कंदासीं ऐं सभिनी खे ॿुधाईंदासीं कि असां सिंधी आहियूं, सिंधी असांजी ॿोली, असांजी मातृभाषा सिंधी अमर रहे। आयो लाल कयो झूलेलाल। इहो असांखे फेसबुक में भैया जी ने इंट्रोडक्शन की पिक्चर सिंधी लगी है। छा ॿुधो अथव हिन पिक्चर जे विषय में तव्हां? ये ॾाढी सुठी आहे, सिंधियुनि खे अॻिते वधाइण लाइ कोशिशि आहे। नाजुक रिश्तो जी मेरे भैया ने बताया। अच्छा वेरी गुड। और कौन कौन आया? वेरी गुड। सिंधी फिल्म पहिरियों ॾिठी आहे कॾहिं तव्हां? बचपन में कीअं लॻी इहा फिल्म? ॾाढी सुठी, हिनखे बि ॾाढी सुठी चए पई। वाह वाह, कीअं लॻो? ॾाढी सुठी लॻी, पारिवारिक पिक्चर आहे और किरदार बि ॾाढा सुठा सुहिणा और हिकु असांजी मिनी हेमा मालिनी ॾाढी सुठी एक्टिंग और ॾाढी सुठी लगी। भारतीय सिंधी सभा के ॾाढो धन्यवाद ऐं असांजे लाइ एतिरी व्यवस्था कई ऐं असांखे सुठी पिक्चरियूं ॾेखारनि। तुंहिंजे प्यार में, ॿियो नाजुक रिश्तो और अहिड़ियूं पिक्चरियूं हर महीने लॻणु खपनि ताकी असांजी सिंधियत वधण बि खपे और प्लस असांजे ॿारनि खे बि सुठो मैसेज वञे और सुठा संस्कार मिलनि ॿारनि खे ताकी हे जेके नाजुक रिश्ता टुटनि था ताकी कुझु रिश्ता टुटण में घटिताई हुजे। ॾाढो धन्यवाद सिंधी समाज जो सेंट्रल छा ॿुधी करे फिल्म बढ़िया लगी। बिल्कुल एक नंबर प्रेरणा इहा खई आहे कि माने हीअर माण्हू हिसाब सां उन हिसाब सां फिल्म ठही आहे। समाज अचो हा शिक्षा असांखे इहा मिली आहे जी जेको नाजुक रिश्तो ॾिठो वियो तमामु सुठी ज़िंदगी में खपे ऐं कंहिंजे घर परिवार में ॿारनि च तमामु जी जी बोले कैसी लगी फिल्म? पंजाबी फैमिली है ये कैसी पिक्चर बहुत अच्छी फिल्म सोशल है जी जी और इतना सीख देती है। हम लोग इस कास्ट के ना होते हुए भी पूरी पिक्चर समझे हैं और बहुत अच्छी लगी है, बहुत सीख मिलती है। दूसरों के आने पे ना आना चाहिए, ये भी वैसे मुंहिंजी कोशिश हमेशा प्रकाश भाई की हूंदी आहे कि हर महीने ॾेखारनि ऐं मुंहिंजो पूरो सहयोग रहंदो आहे ऐं असां चाहींदा आहियूं कि प्रकाश भाई हिन में लॻल आहिनि हमेशा सुठो नई नई पिक्चरूं ॾेखारनि जेके बि रिलीज़ थियनि थियूं। जी अॼुकल्ह जी रियल लाइफ में ॿार एक्टिव थी चुका है, इन लाइ ॿारनि खे बि थोरो संभाल लड़ाई थी पई और गानो सुठो लॻो और सच्चे शंकर सहानी बि आहिनि और असां इन्हनि खां पुछण था चाहियूं कि हीअ पिक्चर मां छा प्रेरणा थियनि और कीअं थियणु खपे। सभई पंहिंजो अनुभव शेयर कंदा। दादा तव्हांखे पिक्चर हीअ कीअं लॻी? नाजुक रिश्तो ॾाढी सुठी फिल्म आहे जी जेका अॼु जी प्रॉब्लम आहे जी असांजे समाज में या जाते किथे हर समाज में जेका असांजे समाज में मतिलबु कुझु वधीक मां महसूस कंदो आहियां कि थोरी ॻाल्हि ते रिश्ता कटिजनि था पिया ऐं कोई के बहानो था कनि के मतिलबु उन हिसाब सां भई हाणे
समाज में ॾाढी सुठी सुविधा ॾिनी वई आहे लॻे थो समाज में ज़रूरी असां घुरिजे सभिनी खे ताकी शिक्षा मिले ॿारनि खे रिश्ते खे वॾनि खे बि ॾाढो गंभीरता सां खणणु घुरिजे। और छा ॿुधायो तव्हां ॿारनि खे मैसेज छा था ॾियणु चाहियो तव्हां? हा सुठो कीअं लॻी सुठी लॻी? रिश्ता ख़राबु थियणु खपनि, वॾनि खे बि झुकणु खपे, नंढनि खे बि झुकणु खपे। बिल्कुलु।